लाउड स्पीकर पेनाफ्लेक्स खणी बीहंदो ऐं सच जे सफ़र में हमेशह माण्हू अकेलो ई हूंदो आहे। लियाकत जतियाल हुयो त अकेलो, पर हू हुयो हज़ारनि ते भारी हुयो ऐं जिथे वेंदो उते इंसान दुश्मन सिंध दुश्मन कुवतुनि जे लाइ ख़तरो हूंदो, पोइ हदीद में हुजे, फुलजी में हुजे या वरी कंहिं ॿिए हंधि हुजे। त हींअर आउं अहिड़े हिकु मज़ामती किरदार खे भेटा पेश करण जे लाइ सिंधी अदबी संगत गुलशन हदीद फेज़ 1 जे मुतहरिक किरदार शाइर गुलूकार अशरफ कलोड़ के गुज़ारिश कंदुसि त अची खेसि भेटा पेश करे। परे नाहे पंध, परे नाहे पंध, उथो मंज़िल माणियो, साथ छॾींदो थो वञे, छॾींदो रो हंध, कुंदर पंहिंजो कंध, सांडे रखनि सिंध खां। ॾाहर जे ॾाहप, शाहनाज़ जे शहादत, दुल जे दहशत, हेमो जी हिम्मत, होशो जी अशमत, दोद जी दिलेरी, बिलावल जी बहादुरी, सचले सचाई, भिटाई जे भूए ऐं साईं जेम्स जे नज़रे जा पोइ लॻो, जिए सिंध, जिए लतीफ़, जिए सिंधी ॿोली। जीअं त जेको आहे सो लियाकत जतियाल गुलशन हदीद में हिते रहियो, असां बि हिनखे हिते ई ॾिठोसीं ऐं हू वाहिद माण्हू ई हुयो। जीअं दोस्त चवंदा हुआ त हू हक़ सच लाइ हू का पार्टी हुन न ॾिठी त मां कहिड़ी पार्टी सां आहियां, कीअं आहियां। ऐं जॾहिं त हुनजी जेका आहे स्टार्टिंग जिए सिंध मां ई थी आहे ऐं तक़रीबन जेके दोस्त आहिनि जिए सिंध मां ई पोइ ॿियुनि पार्टियुनि में विया आहिनि, पोइ हीअ बि पंहिंजो ॿिए पार्टी में हलियो वियो, पर हू पंहिंजे सच सां सिधो रहियो, सच जो साथारी रहियो, पंहिंजे सच खे कॾहिं कोन छॾियईं। सच जे लाइ हर जाइ ते जेको आहे सो आवाज़ु बुलंद कंदो रहियो ऐं उहो बि बग़ैर ख़ौफ़ जे त थी सघे थो मां हिन माण्हू लाइ ॻाल्हायां थो, हिन इशूअ ते ॻाल्हायां थो, या हिन पार्टी जो हू वज़ीर आज़म आहे या वज़ीर आला आहे, या मूं ते केस थियनि, या मूंखे मूंसां का मज़ाहिमत कनि, या हुननि जा उन शइ खां उहो बेखौफ़ हुयो। बेखौफ़ थी करे हुन पंहिंजो आवाज़ु बुलंद कयो। ऐं अॻी इलेक्शन जेका थी जंहिंमें काउंसलर थियो त असां बि हिते आयासीं, असांखे यादि आहे त मर्दनि खां वधीक माइनि वोट ॾिना हुआसीं, छो त हर को इहो पियो ॾिसे इहो सीटी वारो इहो त सचु चवंदो आहे, इहो त वीचारो हमेशह आवाज़ उथारींदो आहे ऐं हुनजे इन आवाज़ उथाइण जे करे हुनखे वोट मिलिया, त इहा हुनजी वॾी कामयाबी हुई। त तंहिं करे अञा दोस्त ॿिया बि काफ़ी आहिनि जेके असां ॻाल्हाइण ते पवंदासीं त काफ़ी ॻाल्हाईंदासीं, पर असां ॿियनि दोस्तनि खे बि वारो ॾींदासीं। आख़िर में इहो चवंदुसि, उमिरि आहे ओचितो, उमिरि आहे ओचितो, वॾे दा बदड़के मारू विया माल सी, कोन हो को तड़ते हूं त सिसी तुंहिंजी सूमरा लामन मंझि लड़के, एॾो कहर कड़के जो बेॾियूं तो बंदि कयूं। जी साईं।